सहयोग फाउंडेशन ऐं बम्बई दूरदर्शन जे तरफ़ां तव्हां सभिनी हाज़िरिन जो अॼु जे हिन अंजुमन में हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, विरहाङे जे राङनि हिंदू सिंधियुनि खे बेघर करे छॾियो, उन्हनि खां सभु कुझु खसिजी वियो। ज़मीनूं, जाइदादूं, उन्हनि जो धंधो वापारु, उन्हनि जूं ख़ुशियूं, उन्हनि जो ऐश अशरत ऐं उन्हनि जो जेको शान मान हो, सभु गोया फुरिजी वियो। ज़िंदगीअ जा उहे सभु साधन जिन ते सॼो आधार हो, उहे सभु फुरिजी विया। हथे ख़ाली हिंदुस्तान जे हिकु हिकु ॻोठ में, हिकु हिकु शहर में वेगाणनि वांगुरु पे वाझायो। इहे ज़िंदगी जा तूफ़ान इंसान खे कमज़ोर कनि था, उन जे अकुल ऐं उन जो होश हवास ख़तमु कनि था, उन जे इख़लाक़ खे कमज़ोर कनि था। पर असांजे सिंधी जाती, असांजे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि हिमत रखी उन्हनि हालात जो जेको दुख उन्हनि खे मिलियो, उन ते रोअण छॾे ऐं महिनत में लॻी विया। छाकाणि हुननि खे इहो हिकु पको यकीन हो, इहो हिननि खे इल्मु हो त कोई बि इंसान रोअण सां पंहिंजी तक़दीर जूं लकीरूं मटाए नथो सघे। इन लिहाज़ खां हू जदोजहद में लॻी विया, कश्मकश में लॻी विया, हिकु वॾी संघर्ष में लॻी विया। ऐं मुंहिंजा दोस्तो, जिते जिते असांजे सिंधियुनि पंहिंजा हथ पेर हलाया, उते बुलंदी पाती, उते कामयाबी जो मंज़िलूं हुननि हासिलु कयूं। अॼु जे हिन जीवन जे दौड़ में अहिड़ो कोई खेत्र कोन्हे जिते सिंधियुनि पंहिंजे इज़मत जे उफ़क़, उन आसमान, उन आकाश खे छुहण लाइ कश्मकश न कई हुजे। उहो तजारत वापार जी फील्ड हुजे या इंडस्ट्रीज़ हुजनि, तालीम हुजे या सिहत हुजे, समाज शेवे जो खेत्र हुजे या फाइन आर्ट, हर खेत्र में सिंधियुनि पंहिंजे अकुल ऐं इल्म सां इज़त हासिलु कई ऐं इहो दुनिया खे साबित करे ॾेखारियो त इंसान पंहिंजी तक़दीर पाण ठाहे सघे थो। तदबीर सां हुननि तक़दीर खे हासिलु कयो ऐं पंहिंजी वरी पेर हिन हिंदुस्तान में अची खोड़िया। अहिड़े ई निसुफ़ जे अहिड़ी ई क़तार में हिन निसुफ़ जो हिकिड़ो असांजो सॼणु अॼु असांजे हिन सिंधी सर्वेज प्रोग्राम में मौजूदु आहे, अर्जुन हिंगोरानी। जैकाबाद जो जेके हुनजो ज़मींदारीअ जो कारोबार हो या हुननि जे वकालत जी जेका महारत हुई, उन्हनि खे पासीरो रखी हुन कला जे खेत्र में पंहिंजो पेर खोड़ियो ऐं हुननि जे उन वजूद सां, हुन जे उन बॉम्बे इंडस्ट्रीअ में अचण सां, फिल्म इंडस्ट्रीअ में अचण सां, उन इंडस्ट्रीअ खे हिकिड़ो सुठो फेज़ मिलियो ऐं हिकु नई दिशा मिली। त अॼु असीं मिलूं था सिंधी सर्वेज प्रोग्राम में असांजे सॼण अर्जुन हिंगोरानी सां। साईं, हिते हिन अंजुमन में तव्हांजो स्वागत आहे, हिन महफ़िल में तव्हांजो स्वागत आहे। असांजा सॼण, असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त जैकाबाद में जिते तव्हां सिंध में रहंदा हुआ, तव्हांजे वॾड़नि जी उहा जनम भूमि, तव्हां बि शायदि उते जनम वरितो, उतां जी का सांभर आहे तव्हांखे? साईं, मां पैदा त थियुसि जैकबाबाद में, पर सॼी ज़िंदगी, सॼी हयाती मां कराची में गुज़ारी। मां स्कूल में उते पढ़ियुसि, NJVI स्कूल, मशहूरु गवर्नमेंट जो स्कूल हो, उते मां मैट्रिक पास कई। तंहिंखां पोइ एस टी शाहणी दा कॉलेज जी, उते पढ़ियुसि, DJ सिंध कॉलेज में पढ़ियुसि। ऐं उन वक़्तु सिंध कोई यूनिवर्सिटी न हुई, बॉम्बे यूनिवर्सिटी हुई। बॉम्बे यूनिवर्सिटी सां असीं एफिलिएटेड हुआसीं। बराबरि। त मां 47 में लॉ पास करे उतां मां बम्बई आयुसि। न, पर तव्हांजे वॾड़नि जो उते कहिड़ो कारोबार हुयो? मुंहिंजो साईं पीउ मुख़्तियार कारो, अच्छा मुंहिंजो ॾाॾो स्टेशन मास्टर हो। अच्छा, उन्हनि काफ़ी पैसा कमाया। कहिड़ी स्टेशन उतां सिंध मुंहिंजो जी? ॾाॾो शिकारपुर में स्टेशन मास्टर हो, जी। पर पोइ मुंहिंजो पीउ मुख़्तियार कारो नंढी उमिरि में गुज़ारे वियो। ओहो। न त उहो डिप्टी कलेक्टर थिया। पोइ हाणे क़िस्मत जा खेल आहिनि साईं इहे। असां जॾहिं सिंध मां, कराची मां जॾहिं मुंबई आयासीं त मुंहिंजो पीउ न हो। मुंहिंजो वॾो भाउ जंहिं डॉक्टरी पास कई, उहो बि अञा डॉक्टरी शुरू न कई हुई। मुंहिंजियूं नंढियूं भेनरूं हुयूं, नंढो भाउ हो, सभु असां कोई बि कमाईंदड़ न हो। पर ऐं असीं पहिरीं हिते अची हिकु नंढड़ी फ्लैट वरिती ऐं कल्याण कैंप में रहियासीं। कल्याण कैंप में उन वक़्तु फ्लैट्स हुया की बैरिक्स हुयूं? उन बैरक्स हुयूं। असां हिते बम्बईअ में बि हिकिड़ी नंढी फ्लैट वरिती कल्याण कैंप में। पोइ पिया हिते रहंदासीं, नंढड़ी असांखे फ्लैट हुई 2 रूम्स जी, उन में 9 ॼणा कीअं रहूं? अधु हिते, अधु कल्याण कैंप में रहंदा? ॿिया ईंदा वेंदा हुआसीं।
पर पास ही कराए जेको छॾीसीं। दौर हो जेको विरहाङे जो उन खां अॻु आज़ादीअ जो आंदोलन हलियो, उन आज़ादीअ जे उन हलचल में तव्हांजे वॾड़नि या तव्हां को बहिरो वरितो? साईं ॻाल्हि ॿुधो, मां नंढे हूंदे खां पढ़ण में होशियारु हुउसि, त मुंहिंजो पीउ चयो हिकु पुट खे डॉक्टर थो कयां, ॿिए खे इंजीनियर थो कयां। त मां हिकिड़े मैट्रिक जे टाइम ते जॾहिं मां मैट्रिक पियो पढ़ां 42 जी स्ट्रगल थी, त मां रस्ते तां पियो वञा त हिकिड़ो लेक्चर वेठो पियो करे रस्ते ते लेक्चर में हुन हिकु सिट चई, उन सिट मुंहिंजी ज़िंदगी बदिले छॾी। उन अंग्रेज़ी में चयो त अंग्रेज़ीअ में हिकिड़ो पहाको आहे, इफ स्लेवरी इज़ नॉट अ सिन देयर इज़ नो सिन इन द वर्ल्ड। त चई हे अंग्रेज़ जेके ईअं था चवनि असांखे ग़ुलाम रखी वेठा आहिनि। त मां चयो मूंखे त इहा ख़बर बि न हुई त असां ग़ुलाम आहियूं, अहिड़ो मूंखे अनुभव न हो। पर पोइ मां जॾहिं इहा ॻाल्हि सम्झी पए वॾनि खां सलाह मशवरो कयमि, मां साईं ॿिए ॾींहुं एनजिआ स्कूल जे दरवाज़े ते पिकेटिंग शुरू कई। अच्छा, मां चयो जंहिं स्कूल बंदि थींदो, चङो स्ट्रगल पई हले न, मां चयो जंहिंखे वञिणो आहे मुंहिंजे मथां चढ़ी वञे। त कंहिं प्रिंसिपाल खे कंहिं मास्तर खे कंहिंखे हिमत न थी त मुंहिंजे मथां चढ़ी वञनि, चङा देवर फीलिंग भई हे ॻाल्हि त सची सही थो थो करे। करे, सही थो करे। उन ॾींहं खां पोइ मां हिकिड़ो मतिलबु प्रण कयो त जीअंदुसि त पंहिंजे मुल्क लाइ, मरंदुसि त पंहिंजे मुल्क लाइ। त मुंहिंजो पीउ मुख़्तियारकार, त गवर्नर जो ख़तु हुयो मुंहिंजे पीउ वटि, भई तुंहिंजो पुटु हुते स्कूल में ॾाढा लफड़ा थो करे ऐं स्कूल खे फंक्शन करण नथो ॾे। त मुंहिंजे पीउ मूंखे ख़तु लिखियो, चई पुट हे तुंहिंजी उमिरि न आहे पॉलिटिक्स में, पहिरीं पंहिंजी पढ़ाई पूरी कर। जेके वॾा लीडर आहिनि, गांधी आहे, जवाहरलाल नेहरू आहे, सभु पढ़ण खां पोइ कुझु कयो उन्हनि अथऊं। इन में क़दम रखियो आहे। मां पीउ खां अंजाम वरितो, त मां तव्हांजी ॻाल्हि मञा थो, सच था चओ, पर मूंखे ॿार पढ़ण लाइ लंडन 12 मोकिलींदो। इतला कंदा। हुन मुंहिंजी ॻाल्हि मञी, पर उन खां अवल उहो गुज़ारे वियो। तंहिंखां पोइ क़िस्मत मूंखे हिते यादि हो बॉम्बे में। त तव्हां एजुकेशन सॼो बॉम्बे में या सिंध में या विलायत में बि किथे पिरायो, ॿाहिरि बि विया हुआ हा पढ़ण लाइ? हा, मां ॾिसो न पहिरीं जॾहिं हिते अप्रेंटिस होसि बॉम्बे टाकीज़ में। अच्छा, न उहो त थियो तव्हांजो व्यवहार माना लाइन जेका तव्हां चुनी, पर उन खां अॻु एजुकेशन जेको बि तव्हां लॉ वग़ैरह कयो सॼो हिते ई पहिरियों कराची में कयुमि, कराचीअ में कयो? कराची में ग्रेजुएट थी मां पोइ हिते आयुसि। ओके। नो- उल्हासनगर में जॾहिं तव्हां अची रहिया बैरक में, त उतां जो अनुभव तव्हांखे छा थो ॿुधाए? उहे यादगिरियूं तव्हांजे ज़हन मूंखे ते आहिनि आहिनि? यादगिरियूं। उल्हासनगर में जेको स्टेशन तां पंहिंजे कैंप में वञण ताईं 2 महीना पंधु कंदा हुआसीं। उते कुझु ड्रेनेज सिस्टम बराबरि न हुई, जीअं लालकाणे ऐं कंबर में हूंदियूं हुयूं टॉयलेट्स ईअं हूंदा हुआ। पर पोइ हाणे ॾुखियो सुखियो ॾींहं गुज़ारियासीं, साईं महिनत कईसीं ऐं मालिक जे मदद सां केतिरनि सिंधियुनि किथे किथे वञी पहुता। उहो त बराबरि आहे, तव्हां असां पहिरीं पंहिंजे चयो। हा उन हिसाब सां त सही आहे। पर तव्हांखे मूंखे जेतिरो ख़बर आहे त तव्हांजे पिता साहिब जो गिरहनि में स्टार्स में वधीक विश्वास हो, इन करे तव्हांखे पढ़ाइण खां अॻु बि हुन पहिरीं वञी कढायो त तव्हां कहिड़ी फील्ड में तव्हां वधीक रुचि रखंदो या कंहिं में कामयाबु उहो वेंदा? मुंहिंजे पीउ जो तव्हांखे नेवीअ में मोकिलण लाइ हा मुंहिंजे पीउ जो हो। उहो मूंखे छा? नंढे हूंदे मां जॾहिं 10 वरे जो हुउसि त 10 ॿारहें में त डिफरेंट जो कोर्स हूंदो हो मुंबईअ में अच्छा, नेवीअ में। त मूंखे पीउ चयो वञ, मां त नंढड़ो यादि हो साईं जीअं की चओ, पर उन पंहिंजे गुरूअ खां पुछो त गुरूअ हुनखे चयो न, माना मुंहिंजी क़िस्मत में ॿियो कुझु लिखियलु हो। त उन न जे करे मां उहो डिफरेंट में न वियुसि। तंहिंखां पोइ तव्हांखे ॿुधायमि तंहिंखां पोइ इहा ख़बर पई त तव्हांखे इंजीनियर करणु थिए चाहियो? उहो ई इंजीनियर करण में चाहियो, त मां मैट्रिक खां पोइ फ्री हुयुसि। मां चयो मूंखे नौकिरी पर करणी न आहे। तव्हांखे लॻे पियो त दिलीप कुमार वधीक मोहित कयो हो, तव्हां एक्टर थियणु पिया चाहियो, इहो केतिरो सच आहे? इहो असांजे साईं दर्शकनि खे ॿुधायो। सिंधीअ में हिकिड़ी कहावत आहे, हा, न कंहिंखे सूंहुं सिकायो आहे, न कंहिंखे अकुल मुंझायो आहे। बराबरि। मां पाण खे ॾाढो थोरो पियो सम्झां। अच्छा, मां सम्झां पियो त मूंखे प्रोड्यूसर डायरेक्टर ॾिसंदा ऐं भाकुर पाए झले वेही रहंदा। अच्छा, हीरो अची विया सम्झ। पर पोइ तव्हां ख़बर- कोशिशि कई हीरो थियण लाइ? हा अच्छा, ॾाढी कीअं कोशिशि उहा कई। स्ट्रगल कहिड़ी हुई? साईं मां रोज़ु कपिड़ा वपड़ा सुठा पाए प्रोड्यूसरनि जा दर ठोकींदो हुउसि। जेको प्रोड्यूसर गॾिजे, डायरेक्टर गॾिजे, फोटो रखी वञ, तोखे ज़रूरत पई त ख़बर कंदासीं। जेको जॾहिं मां डायरेक्टर थियुसि, मां बि साॻी ॻाल्हि चवंदो हुउसि जेके ईंदा हुआ मूं वटि,
चङा सभु पाण खे भले सुहिणो सम्झनि पर हीरो थियण लाइ तमामु सवलो न आहे, तमामु स्ट्रगल करणी थी पए। त अचानक तव्हां कीअं रुख रखियो पोइ डायरेक्शन छा जी थियो तरफ़? त मूंखे हिकिड़े ॾींहुं अशोक कुमार गॾियो, मलाद खां वठी बांद्रा ताईं मूंसां गाॾीअ में गॾु, ट्रेन पंहिंजे में कार गॾु? कार में। कार में। उन कार हूंदी अशोक कुमार जी कार ई, ओके। दिलीप कुमार वग़ैरह ट्रेन में हूंदा हुआ, दिलीप कुमार, देवानंद, गुरुदत्त इहे सभु मूंसां ट्रेन में गॾु मलाद खां हुन खां गोरेगांव खां सफ़र कंदा हुआ। मलाद माना स्टूडियोज़ हूंदा जिते मलाद में shooting शुरू हूंदो बॉम्बे टाकीज़, गोरेगांव में हूंदो हो फिल्मिस्तान, ओके। इहे त सभु निकिरंदा हुआ, छा उते उनजी शूटिंग हलंदी हुई, बराबरि। सभु ट्रेन में, सभु ॿिया सभु सेकेंड क्लास में, दिलीप कुमार कामनी कौशल फर्स्ट क्लास में। देवानंद भी सेकंड क्लास में? हा, अच्छा। वो फर्स्ट क्लास में हिकिड़ी नंढड़ी कुपी हूंदी हुई अॻे, पोइ उहो फिर बंदि थी वियो। अच्छा। उते कामनी कौशल में दिलीप कुमार जो रोमांस पियो रहे उन ज़माने में, उहे बि उते वेंदा हुआ। अच्छा। बाक़ी सभु सेकेंड क्लास, गुरुदत्त, राज खोसला सभु सेकेंड क्लास में सभु गॾिजी वेंदा हुआ। ओके। ख़ैर उहो बि ज़मानो हो, असां ॾिठो। अशोक कुमार मूंखे हिकिड़ो दफ़ो ॼण उन सां गॾु पियो अचां मां कार में, त मूंसां चङो ॻाल्हाई, उन मूंखे सलाह ॾिनी, चई अर्जन तूं डायरेक्शन में वञ, तूं लॉ में तमामु फ्लाइंग कलर सां पास कई, तूं होशियारु माण्हू आहे, मूंखे तूं दिमाग़ी थो लॻे, तूं डायरेक्शन वञ। उन जो चयो वञी मां बॉम्बे टाकीज़ में डायरेक्शन अप्रेंटिस शुरू कई, पघार पाई न, चांहि बि पंहिंजी पीअंदा हुआसीं। बॉम्बे टाकीज़ जो मालिक उन वक़्तु अशोक कुमार? अशोक कुमार हो, अशोक कुमार ऐं सावाक बादशाह, इहे ॿ पार्टनर्स हुआ। त महल पई ठहे, ज़िद्दी पई ठहे, मजबूर, टई जुबलियूं हुयूं, तमामु बॉम्बे टाकीज़। पोइ मां वियुसि वरी डी कैशप वटि, पोइ त वॾी स्ट्रगल कई साईं, लंडन वियुसि। न उहो छा हो जॾहिं तव्हांखे अशोक कुमार जहिड़े बॉम्बे टाकीज़ में तव्हांखे जॾहिं चांस मिली त पोइ तव्हां छो वैसे हेॾां होॾां पे? साईं छा आहे, मां अप्रेंटिस होसि न, ऐं मां होसि बॉम्बे टाकीज़ जे पारां, त को डायरेक्टर मूं में पर्सनल इंट्रस्ट न पियो वठे। त तव्हां डायरेक्शन में पोइ कंहिंसां मिलिया वञी? पोइ डायरेक्शन में त सभिनी मां हिकु हिकु सेट ते वेंदो हुउसि न वञी, हाँ, हिकु सेट ते वञी। तव्हां पोइ कंहिंखे गुरू कयो डायरेक्शन जे पोइ फील्ड छा में? थियो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो जंहिंजो डी कैशप वाक़ुफ़ु हो। डी कैशप उन ज़माने में बॉक्स ऑफिस विज़र्ड मानियो वेंदो हो, 5 जुबलियुनि में इन रो। त मां चयो यार मूंखे हिते असिस्टेंट कर, त मां जॾहिं हुन सां गॾिजणु वियुसि, चई अर्जन मेरे पास 5 असिस्टेंट पहले ही है, तू क्या करेगा? मैं साहब आपके लिए चाय वगैरह लेके आऊँगा, मगर मुझे आपके अंडर सीखना है। उनखे मुंहिंजो इहो जवाबु वणियो, अच्छा कल से आ जाओ। पोइ पंहिंजी महिनत सां ऐं ज़ोर ॾेखारियो, पंहिंजो कम जो ज़ोर ॾेखारियो। आई बिकेम हिज फेवरेट, उन फेवरेट थी वियुसि। उन जे अंडर में तव्हां रही सिखिया, तव्हां पोइ कहिड़ियूं एज़ अ असिस्टेंट डायरेक्टर फिल्मूं? उनजी असिस्टेंट मां 5-6 पिक्चरूं कयूं। कहिड़ियूं फिल्म्स हुयूं? बड़ी बहन, प्यार की जीत, कमल के फूल, नाला यादि न आहिनि, जाम पिक्चरूं, बदनाम, घणी पिक्चरूं कयूं। पोइ मां वरी वियुसि लंडन। लंडन छो भला? मज़ो न आयो हिते? न मज़ो न आयो, मां साईं असिस्टेंट ई छॾे पंहिंजी लिमिटेड कंपनी शुरू कई। ओह, माना पंहिंजी फिल्म लाइन में? हा, मां थकिजी वियुसि असिस्टेंट ई करे, मां हाणे मां तयारु आहियां डायरेक्शन लाइ। उहो मुंहिंजी लिमिटेड कंपनी न हली। उन में के तव्हां सां भाईवार? हा, भाईवार न हा, जिन मूंखे सपोर्ट कई उहो बदराट सानी, मशहूरु एक्टर हो, बदनाम में उन सां मां असिस्टेंट होसि, ही बिकेम गुड फ्रेंड। ऐं राजेंद्र सिंह बेदी, वॾो राइटर आहे हिंदुस्तान जो, उन्हनि मूंखे हेल्प कयो। ओके। पर पोइ क़िस्मत में न हो, न ठही, त मां हलियो वियुसि लंडन। कामयाबी चाबी त मिली पर तालो अॻु में मटाए वियो के? मां साईं न घर जो न घाट जो, अहिड़ी हालत मुंहिंजी थी। न खुदा ई मिला न विसाले सनम। पोइ उन खां पोइ मां लंडन वियुसि, उते बि अप्रेंटिस थी करे ईलिंग स्टूडियो में वेंदो हुउसि सिखणु, ऐं पंहिंजे पेट पालण लाइ पंहिंजी कमु बि कंदो हुउसि। पोइ कीअं मां आयुसि हिते, उहा बि कहाणी आहे जेका मां पंहिंजी किताब में लिखी आहे। हा, पर दर्शक बि उहो तव्हांजी ज़बान ॿुधणु चाहींदा त लंडन खां वापसि कीअं आया तव्हां? साईं छा थियो, लंडन में मुंहिंजी भेण जंहिंखे अमेरिका जी स्कॉलरशिप मिली दुरू, सा मोटी। जॾहिं मोटी त मूं वटि कुझु ॾींहं रही, उन ॾिठो मुंहिंजो भाउ दुखी आहे, हिन जो भले हिते आहे पर हुनजो मनु सॼो मुंबई जे फिल्म इंडस्ट्री में आहे। त मूंखे चई अर्जन तूं वापसि हल। मां चयो मां वापसि छा हली कंदुसि, हाणे मूंखे असिस्टेंट बि मुश्किल मिलंदी, चङा मां निकिरी वियो आहियां लाइन मां। चई न तूं हिते दुखी आहे, मां तोखे इहो ॾिसी नथी सघां। मां चयो पर मां कीअं न पैसा कमाईंदुसि न त मां जीअंदुसि कीअं? मां वेठी आहियां न, तुंहिंजी भेण मां वेठी आहियां।
मूंखे जैन कॉलेज में प्रोफेसरी पकी आहे, मां तोखे जेसि ताईं तूं ख़ुदि न चवंदे तुंहिंजो ज़िम्मो मूं ते। अच्छा, उहा उन वक़्तु जहन कॉलेज में पढ़ाईंदी हुई। जैन कॉलेज में उन पकी उहा अच्छा, मोटे पई न मोटे अमेरिका पई, मां, ओके, हुननि खे उनजी- चयो वाइदो हुयो त उनजो भई उनखे उहा नौकिरी पकी कंहिं इकोनॉमिक्स में प्रोफेसर उहा थींदी, त चईं मां तोखे जेसि ताईं तूं चवंदे न मां चयो न बाबा मूंखे कंहिंजो अहसान न खणणो आहे। चई अहसान तूं मूं ते कंदे, मूंखे उन लफ़्ज़ में मारे छॾियो। चई तूं हल मां उहो भेण जी मोहबत तव्हांखे भई वापसि भेण जी खीचे आई मोहबत हिते, मूंखे। तमामु सुठो। मां आयुसि, पोइ क़िस्मत साईंअ जी त उन वक़्तु सिंधी पिक्चर बि ठहे, इहो टीएम बिहारी पियो ठाहे, अबाणा पहिरीं 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 सिंधी पिक्चर राय ॾियाच खां पोइ या पहिरीं इन खां अॻु अबाणा खां पहिरीं सिंधी पिक्चर पहिरीं मुंबई में अबाणा ठही, सिंध में ठहियूं हुयूं। ॿियूं सिंध में ठहियूं या ॿियनि जी ख़बर न आहे। अच्छा, बॉम्बे में पहिरीं फुल लेंथ फीचर फिल्म बॉम्बे में पहिरीं अबाणा, उहा जेका ठाही टीएम बिहारी ठाही। हा, त उन में राम पंजवाणी हो डायलॉग राइटर, स्टोरी ऐं डायलॉग्स हुन। राम पंजवाणी आहे, त राम पंजवाणीअ हुन बिहारी खे चयो त हे मुंहिंजो सालो आहे। अच्छा, तव्हांजो भेणियो साहिबु आहे राम हा, पंजवाणी। राम पंजवाणी मुंहिंजो भेणियो, त चईं हे तमामु लंडन मां बि सिखी आयो आहे, होशियारु छोकिरो आहे, हिनखे तूं गॾिजो मूंसां गॾियो। राम बिहारीअ खे मां वणियुसि, मूंखे बिहारी वणियो, ऐं उनजो मूंखे म्यूज़िक बि रिकॉर्ड कयो हुई, ऐं कहाणी मूंखे वणी। ईअं मिड़ई पाण में ठही वियासीं गॾिजी डायरेक्टली। अच्छा, इहा तव्हांजी पहिरीं पहिरीं डायरेक्शन में डायरेक्शन। हुई हुन हिसाब सां, ओके। पर उन में शायदि दीपक आशा बि तव्हां सां गॾु। दीपक आशा उहो छा थियो जॾहिं हिन सां ॻाल्हायो त दीपक आशा जी हिकिड़ी हिंदी पिक्चर न हली, त उहो बि चाहे पियो त मां कुझु कयां। असांजी ॿिन्ही ॾाढी कॉम्पिटिशन थी वई साईं, दीपक आशा ऐं मुंहिंजी। अच्छा, उहो असांजी ईअं थी त भई हो चए 2.5 मां वठंदुसि डायरेक्शन जा, मां चवां मां 2 वठंदुसि, त हो चए मां 1.5 वठंदुसि। आख़िर में तय किथे थियो? तय इहो थियो त ॿिन्ही खे 500 ऐं ॿई गॾिजी डायरेक्शन कंदा। सॼी फिल्म जी डायरेक्शन जा 500 रुपया तव्हांखे ऐं 500 रुपया हुनखे, अच्छा। ऐं ॿई गॾिजी कंदासीं। हुनखे साधना जिन सां साइड हीरोइन खई न, उनजो रेम्यूनरेशन सॼी पिक्चर जो हो 250। इहा साधना जी बि मां जीअं भायां थो त पहिरीं फिल्म आहे, हिकदमि पहिरीं उनखे हीरोइन उन में शीला रामाणी हुई शीला शायदि। रामाणी, करेक्ट। 250 रुपया हुनखे मिलिया, ऐं कपिड़ा बि घर मां खणी ईंदी। उनजी ॻोल्हा एक्चुअली कंहिं कई? उनजी ॻोल्हा साईं छा थियो त मुंहिंजी भेण हुई उन वक़्तु पुशू मिस बॉम्बे, अच्छा, त बिहारी चयो यार तूं पंहिंजी भेण खे वठी अचो, उहा साइड हीरोइन थिए। मां भेण सां ॻाल्हि कई, त मुंहिंजी भेण चयो मूंखे हीरोइन जो रोल ॾींदो त कंदुसि, न त मां न कंदुसि। हाणे इहो जीअं मां हिनखे सम्झायां हा चवांसि हा त मञे हा मुंहिंजो, पर मूंखे साधना वणी। साधना खे मां ॾिठो उन जैन कॉलेज में फर्स्ट ईयर में पढ़ंदी हुई, हरीश वेदासाणी बिहारी जे ऑफिस में वठी आयो हुउसि। हरीश वेदासाणी उहा भाइटी आहे, अच्छा, त मूंखे साधना वणी। मां चयो हीअ छोकिरी सुठी अथव, तव्हां मुंहिंजी भेण जो ख़्यालु लाहियो ऐं साधना खे खणो। रेस इज हिस्ट्री, साधना तमामु वॾी स्टार थी वई। इहा अबाणा फिल्म मां सम्झां थो उनखां पोइ बि काफ़ी सिंधी फिल्मूं ठहियूं आहिनि, पर जेका कामयाबी अबाणा खे मिली मां सम्झां थो ओड़ी ॿिए कंहिंखे न मिली आहे। इहा सची ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखां जेकॾहिं पुछणु चाहियां त भई उन वक़्तु तव्हांखे हिकु पासे सिंधी फिल्म मिली, पर साॻिए वक़्तु हिंदी मिले हा, त तव्हां चॉइस कहिड़ी कयो आहे? सिंधीअ में वञणु चाहियो आहे या हिंदीअ खे डायरेक्ट करणु चाहियो? सिंधीअ खे लिमिटेड स्कोप आहे। मां त सिंधी पिक्चर ठाहिण खां पोइ बि बिहारीअ ख़ासि पैसा न कमाया, जॾहिं की त सक्सेस हुई, सक्सेस ज़बरदस्त हुई, सक्सेस हा, हुई पिक्चर। तंहिंखां पोइ बि ख़ासि न कमायईं। त इन करे मां बिहारी जे पुठियां पियुसि, रोज़ु गॾिजंदा हुआसीं असां। उते लेमिंगटन रोड ते कॉफ़ी हाउस हूंदो हो, उते कॉफ़ी पीअंदा हुआसीं गॾिजी। मां सदाईं चवांसि यार हिंदी पिक्चर ठाहे त कुझु तूं बि पैसा कमाए, मां बि नालो ठाहियां। हे मञे ई न, चवनि यार रिस्की आहे ॾाढो, पैसा बि घणा लॻंदा, तमामु खतरे खां ख़ाली न आहे। कंदे 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 नेठि हिकिड़े ॾींहुं मञई, ऐं जॾहिं मञई त मां हुन धर्मेंद्र कयां थो। न, इहो धर्मेंद्र सां तव्हांजी मुलाक़ात किथे थी? साईं फिल्म फेयर कॉन्टेस्ट में हा, हे हिन खटियो। मुंहिंजी पुफाट निमा जयसगाणी, उहा छोकिरियुनि में पहिरियों नंबर आई। इहो फिल्म फेयर कॉन्टेस्ट कहिड़े साल जी ॻाल्हि आहे इहा लॻभॻि? इहा साईं ॻाल्हि आहे 1957-58 जी। अच्छा, 58 मां सम्झो।
आज़ादी खां 10 साल लॻभॻि पोइ हा, हा, 10 साल थी हा। चुका हुया। त उहा पहिरियों नंबर ई त हिकिड़े ॾींहुं उनजो भाउ श्री जयसिंघानी जेको एडिशनल सॉलिसिटर जनरल थियो हो ऐं राम जो हाणे बि हुयो न हीअं हा रिसेंटली हा राम जो जूनियर राम सां गॾु आहे। हा बराबरि। त उनजी उनजी निमा भेण आहे सॻी। अच्छा त उनखे बि हीरो थियण जो शौक़ु हो उन ज़माने में। श्रीअ खे बि अच्छा, ओके। त उहो हिन सां गॾु वेंदो हो सदाईं। हिकिड़े ॾींहुं उहो बीमार थी पियो, छो की कुदरत जा खेल। त मूंखे निमा चयो तूं मूंसां गॾु हल, हाज़ुर। मां निमा सां गॾु वियुसि उते मूंखे धर्मेंद्र कढियो। उहो बस में बीठो, उहो बस टाइम्स ऑफ इंडिया जे ऑफिस मां अंधेरे पई वञे जो बिमल राय उनजी टेस्ट वठण वारो हो। अच्छा, आर्टिस्ट जी जेका स्क्रीन हा, टेस्ट हा। थियणी हुई। त उते मूंखे मुंहिंजियूं अखियूं हिनखे ॾिसी मां चयो यार जे मां पिक्चर ठाहींदुसि त मुंहिंजो हीरो तूं आहे। अच्छा, उते ई तव्हां हुन सां उते वाइदो मां कयो। हुन सां चङियूं ॻाल्हियूं कयूं ऐं इहो चयोमांसि। हुन त हिक कन खां ॿुधो उहो ॿिए कन खां विसारियो हूंदई, भई हे अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। डायरेक्टर त आहे बि कोन। बराबरि आहे। पर पोइ जॾहिं बिहारीअ चयो मां हिंदी पिक्चर ठाहिण लाइ मंज़ूरु कयईं, मां सिधो भॻुसि फिल्म फेयर जे ऑफिस में। राव हूंदो हो डायरेक्टर, एडिटर राव। उनखां पुछियुमि भाई किथे आहे धर्मेंद्र? चई यार ॾाढो दुखी आहे। हो हिन मूं घुरायोसि एस मुखर्जीअ, पर चयईसि तूं फुटबॉल रांदि कर, तूं हीरो थियण लाइक़ु न आहे। उहो वञे थो सुभाणे पंजाब, ॾाढो ॾाढो दुखी आहे। मां यार हुनखे रोक, सुभाणे चएसि असांजे ऑफिस में अचे। असां ऑफिस में आयो, मन ठकुर हूंदो ॿियो हुनजो पार्टनर जंहिं उल्हासनगर में पोइ सपना हा टाकीज़ ठाही उहा ई। उहो मन ठकुर बिहारी ऐं मां टिनी हुनखे ॾिठो ऐं टिनी खे वणियो। उन वक़्तु ई असां हुन सां चयो बाबा हे टर्म्स थी, तूं ॿाहिरि असांजे मोकल खां असां पिक्चर न कंदे, न कंदुसि। 300 रुपया महीने जी पघार न थिए, हाज़ुर। उनखे कमु खपंदो, कमु खपंदो हो न। त मां असां 17 रुपया कढी हुनखे 51 रुपया साइनिंग अमाउंट ॾिनो। बाबा हे टोकन साइन अमाउंट थी ऐं तूं असांजो हीरो आहे। ऐं 300 रुपया महीनो पोइ मिलंदा रहंदा। हा। ऐं तंहिंखां पोइ उहा कहिड़ी फिल्म हुई जेका तव्हां उहा ठाही? दिल भी तेरा हम भी तेरे पिक्चर ठही, जंहिंमें कुमकुम हीरोइन हुई ऐं बलराज सानी ऐं उषा किरण बि हुयो। उषा उहा किरण। पिक्चर में हिकिड़ो राग हो, मुझको इस रात की तन्हाई में आवाज़ न दो, जिसकी आवाज़ रुला दे मुझे वो साज़ न दो। ज़बरदस्त हिट वियो। कंहिंजो ॻायल हो? मुकेश बि ॻायो, लता बि ॻायो। अच्छा, म्यूज़िक कंहिंजो हो हुन में? म्यूज़िक कल्याणी आनंद जी। अच्छा। त पर पिक्चर न हली, माण्हुनि खे धर्मेंद्र न वणियो। मां ॿुधायां थो हा। त जॾहिं मां उनजे फर्स्ट शो मां मुंहिंजो छा रिएक्शन छा आहे पब्लिक जो, हिकिड़ो नंढो छोकिरो निकितो 14 वरे जो, जी। चए थो म्यूज़िक हिट पिक्चर बंडल। वॾो आवाज़ कयईं ऐं हीरो हीरो बंडल। अरे मुंहिंजी त दिलि नंढी थी वई। पर साईं जनता जनार्दन आहे, हुनखे न वणी पिक्चर, पर धर्मेंद्र हिमत न हारी। अच्छा। इहो मां चवंदुसि, मां किताब में पंहिंजे लिखियो आहे त धर्मेंद्र हिमत न हारी, स्ट्रगल करे 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 हिमत मर्दा मदद ई ख़ुदा, साईं हुनखे मदद कई। साईं मदद कयसि। उनखां पोइ तव्हांजा धर्मेंद्र सां तमामु गहरा तालुक रहिया, तमामु हिकु परिवार जो रहियो। उन्हनि जे माता साहिब सां बि तव्हांजो काफ़ी मुंहिंजो कुझु। तमामु उनजो मुंहिंजे माता सां, मुंहिंजो उनजे माता सां, उनजे घर सां तमामु मुंहिंजो सुठा। हींअर कीअं आहिनि उहे? हींअर मुंहिंजो नंढो भाउ आहे। उन सां गॾु घणियूं फिल्मूं तव्हां कयूं आहिनि? मां उन खां सवाइ पिक्चर ठाही ई आहे हिंदी। कहिड़ियूं कहिड़ियूं फिल्मूं तव्हां? साईं मां ठाही पहिरीं कब क्यों और कहाँ। पहिरीं उन खां मां हिकु ॻाल्हि ॿुधायांव जी। त मां जॾहिं सफ़ा थकिजी पियो हुउसि, मां चयो यार मूंखे सक्सेस मिले ई नथी। मां साईं मां लिख छा मुंहिंजी क़िस्मत तो लिखियो आहे। मां साईं राति जो 12 बजे पंहिंजे घर बांद्रा में रहंदो हुउसि, गोपाल मेंशन में। उतां पहिरें उघाड़ो वियो आहियां पंहिंजी कंबर जी दरबार, उहो साईं जेके कांदेवलीअ में। कांदीवलीअ में। ओके। पहिरें उघाड़ो मां पंधु करे वियो आहियां हुते, ऐं उते वञी मां 6 साढे 6 पहुतुसि। मां चयो हाणे साईं मुंहिंजो कुझु कर। मां सतो चवां, अजब थियो। मां चर्च, मुंहिंजो भाउ डॉक्टर हो, हुन महिनत करे हिकिड़ो लखो खनि बचायो हो। मां हुनखे चर्च में ॾाढो पैसे में पको, हुनखां यानी ख़र्चण में ॾाढो पको, हुनखां पैसा वठणु तमामु ॾुखियो।
मां ईअं वेठो हुओ हिकिड़ी हुन भाउ सां, मां चर्चे में चयोमांसि, अरे मां चयो तूं यार तूं पिक्चर छो थो ठाहीं? त मूंखे तो चई अर्जुन हिकिड़ी तो जॾहिं लंडन मां वापसि आएं मूंखे स्टोरी ॿुधाई, उहा त वरी ॿुधाए। अरे मां चयो हे छा थियो? त मतिलबु ईअं ॻाल्हियूं कंदे कंदे चई यार मां लख विझां थो ठाहे पिक्चर, धर्मेंद्र ऐं कल्याणी जी वठी ईंदे, मां इहे ॿई मुंहिंजा, मां मुफ़्त में वठी ईंदुसि, मूंखे पैसो ॾियणो न पवंदो। मतिलबु तव्हांजूं प्रार्थनाऊं अघामिजी वियूं, अघामी, साईं रहमत कई। हा, मदद उन कई। ऐं मां जॾहिं धर्मेंद्र वटि वियुसि त भाई उन फूल पत्थर ठहे पई, मूंखे ख़बर इहो वॾो स्टार थियणो आहे। मां ॾिठी हुई ट्रायल, मैं तो यार ये अभी देखो मैं पिक्चर बना रहा हूँ और मैं तुमको पैसा देने वाला नहीं हूँ, हाँ मेरे से काम करेगा? पूछता है कहाँ सही करनी है? उन जेका दिलि जो वॾो एॾो सुठो माण्हू मां सतो चवां दुनिया में मां तमामु घटि ॾिठा। ऐं ख़ासि करे वरी फिल्म इंडस्ट्रीअ में, फिल्म इंडस्ट्री बाक़ी त हाणे सेम ॿिए कल्याण जी। उन खां पोइ तव्हां के जो सिलसिलो शुरू कयो, तंहिंखां पोइ इन जो रीज़न कहिड़ो आहे? इनजो रीज़न छा आहे साईं, तंहिंखां पोइ मां पिक्चर ठाही कहानी क़िस्मत की, इहे ईअं ई आहे, उहा वॾी ज़बरदस्त हिट वई। त उन खां पोइ थोरो मां कॉन्शियस थी वियुसि त हे टिनि केस आहे पिक्चर हले थी, वी बिकेम कॉन्शियस। पोइ असां अहिड़ो टाइटल ठाहींदा हुआसीं जंहिंमें टे के हुजनि। तंहिंखां पोइ मां खेल खिलाड़ी का, कातिलों के कातिल, करिश्मा कुदरत का, तंहिंखां पोइ सल्तनत ठाही, उहा ख़ासि न हली। उहो तव्हां के न रखी इन करे शायदि न हली हुजे, थी सघे थो त कुझु इन में बि आहे, कंहिं लफ़्ज़नि जे हिसाब सां कुझु थिए थो। त उन दौर खां वठी अॼु ताईं तव्हां धर्मेंद्र सां पंहिंजो नातो निभाईंदा था अचो पिया। हिकिड़ी चवणी आहे त या दिलि में जाइ ॾे या दिलि सां छॾे ॾे, या मारे छॾ या मोहबत जो जाम ॾे। तव्हां धर्मेंद्र सां त ॾाढी कई, पर अहिड़ो कोई बि अहिड़ो कोई बि तव्हांखे शख़्स मिलियो हिन फिल्म इंडस्ट्रीअ में जंहिंसां तव्हां नफ़रत बि कई हुजे या जंहिंखे तव्हां छॾे ॾिनो हुजे? साईं हिकु ॻाल्हि ॿुधायांव, नफ़रत त मुंहिंजे वॉकेबुलरी में आहे ई न। मां पंहिंजे किताब में लिखियो आहे, तकलीफ़ूं किन शख़्सनि तव्हांखे इंडस्ट्रीअ में ॾिनियूं हुजनि? ॾिसो सभु सुठा माण्हू कोन्हनि, फिल्मूं ठहनि थियूं, आई एग्री, पर मालिक जे दया सां मूंखे कंहिं ख़ासि तकलीफ़ ॾिनी। रेखा जेका चवंदा हुआ त ॾाढो तंग कंदी आहे, मूडी आर्टिस्ट आहे। हा, मूडी आर्टिस्ट आहे, मूंखे तंग न। हिकिड़ो दफ़ो मां मिसाल थो ॿुधायांव, हिकु ॾींहुं असां आउटडोर शूटिंग हुई, त मां रेखा खे चयो धर्मेंद्र के बंगले से तूं आ जाना, उधर से सब निकलेंगे, असां वञिणो हो परे पुणे जी तरफ़, 7 बजे शुरू हो जाएंगे, 7 बजे पहुंचना। त मुंहिंजो प्रोडक्शन मैनेजर हिनखे 6 खां फ़ोन पियो करे, रेखा खां पता नहीं है, घर में बि न आहे। घर में न आहे त काॾे वई? चई रात को सोई नहीं है घर में, रात से नहीं आई है। अरे मां चयो हे मुंहिंजो पिछाड़ी जो कहानी क़िस्मत बि ठहे। मां हाणे मुंहिंजो छा थींदो त 8, 8:15, 8:30। हाणे मां चयो धर्मेंद्र खे, फाइट मास्टर खे, मां चयो भाई क्या करें? नहीं चलो मैं कुछ करूँगा, दूर से शॉट देके डुप्लीकेट देके हम कुछ करेंगे, आप चलो, इसको अभी ख़त्म होने रिलीज होने वाली पिक्चर, वी कांट वेट, हलो। हिम्मत वधाई हुन, हा, उन हिम्मत वधाई, हलो। हीअं गाड़ी यहाँ निकिरे थी, ठकार रेखा जी गाड़ी। अरे मां चयो कहाँ थी तुम? इधर हम हैरान हैं। चई घर में भी नहीं थी, मैं छत पे सोई थी। हाणे सच या कूड़ उनखे ख़बर, काथे ही। न इहो त ठीकु आहे, इहे नंढियूं वॾियूं तकलीफ़ूं त थियनि थियूं। बाक़ी ॿी का मूंखे अच्छा, तव्हांजे अंदरि जेको हिकिड़ो कलाकार लिखियलु हो, तव्हां एक्टर थियणु पिया चाहिया, त उहो पंहिंजनि फिल्मुनि में किथे तव्हां एक्ट बि कयो आहे? साईं मां पंहिंजे सभिनी पिक्चरुनि में एक्ट कयो आहे, कब क्यों कहाँ खां वठी, पर कहानी क़िस्मत बि आहे, कहानी क़िस्मत की में मुंहिंजो तमामु अहम रोल हो। उन में कहिड़ो रोल हो त? उनमें साईं मां सुपर विलियन थियो आहियां। अच्छा, अजीत विलियन हो, मां उनखे ब्लैकमेल पियो कयां। ओके। ऐं इन में मुंहिंजो रोल ॾाढो पसंदि आयो माण्हुनि खे। उहो हिकिड़ो मुंहिंजो तकिया कलाम हो, क्या सम्झे नहीं सम्झे, माण्हू ॾाढो वणियो। मतिलबु उहो बि तव्हां पंहिंजो जेको शौक़ु हो शौक़ु हो उहो पूरो कयो हुन हिसाब सां। पर हाणे असां मोटी था अचूं पिया सिंधी समाज ते। अबाणा फिल्म तव्हां ठाही, कॾहिं तव्हांखे इहो ख़्यालु न थियो त हींअर मां हिकु पंहिंजो अहिड़ो मुक़ाम हासिलु कयो आहे, मां पंहिंजो मज़बूत कया आहिनि,
हाणे मुंहिंजो फ़र्ज़ु थिए थो मां समाज खे कुझु मोटाए ॾियां ऐं छो न सिंधी फिल्मूं ठाहियां। साईं ॾिसो, समाज खे मोटाइण लाइ रुगो सिंधी फिल्म ठाहिण जी ॻाल्हि न आहे। न छाकाणि त तव्हांजो वास्तो हिन फिल्म इंडस्ट्रीअ सां हो, मञा थो तव्हांजी बिज़नेस उहा हुई। मञा थो, पर हिकु सिंधी कंहिं बि पंहिंजे कम में सुठो करे ऐं नालो कढे त इहा हिकु न सिंधियत उन जी सां इन में असांजो इज़त आहे। समाज खे फ़ख़ुरु आहे हा। तव्हां इंडस्ट्री खे सुठो कुझु वाधारो ॾिनो आहे, फेस सुठो उनखे फ़ाइदो थियो आहे, तव्हां पंहिंजो नालो पंहिंजो मुक़ाम हासिलु कयो आहे। पर असांजो इहो हिकिड़ो फ़र्ज़ु ईअं अंदरि मां आवाज़ थो अचे थियणु घुरिजे त भई कंहिं न कंहिं नमूने पंहिंजी जातीअ तरफ़ कुझु ॿ पेर वधीक खणूं। इन में तव्हां सोराणा सच आहियो, पर इन लाइ मां चाहींदुसि त जेके सिंधी जिनखे अणमयो पैसो आहे, छाकाणि ॾिसो न हीअ वापारी लाइन आहे, को बि वापारी इहो न चाहींदो मां पैसा विञायां। मां भले वॾियूं हिट पिक्चर ॾिनियूं, पर त को अहिड़ो शाहूकार न आहियां जो भाई 2-3 करोड़ लॻा परवाही न आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। इन में वॾा वॾा शाहूकार सिंधियुनि में पिया आहिनि, करोड़पति। न न घणो करे हिंदू जा त ब्रदर्स जेका बॉलीवुड असां जंहिंखे सॾूं था उन में सिंधियुनि जो राज आहे, फाइनेंस जो फाइनेंस था कनि, यादि था वठनि, मुफ़्त में था ॾियनि छा पैसा उहो हिते त भला आख़िर अॼु मीडिया जे दौर में, अॼु हिन हालतुनि में सिंधी ॿोली सिंधी साहित्य जो वाधारो थींदो कीअं, उन लाइ के सुझाव भला? साईं इन लाइ ॿुधो, मां इन ॻाल्हि खे जोॻो वीचारंदो आहे। जेसि ताईं सिंधी ॿोली ज़िंदा न हूंदी, तेसि ताईं सिंधी साहित्य, सिंधी लिटरेचर, सिंधी सभ्यता नथी रही सघे। सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखिणो आहे असांखे। त सिंधी ॿोलीअ खे कीअं ज़िंदा रखिजे? उन लाइ घणेई ताला अथव, वॾा वॾा ताला, नंढा ताला घणेई आहिनि, पर सभिनी तालनि जी चाबी हिकु सिंधीअ वटि आहे। मां सोचो, ऐं उनजो नालो अथव राम जेठमलाणी। न राम जेठमलाणी असांजो मुदब्बर आहे, असांजो अॻवान आहे, उहो वीचारो पंहिंजे वितार पंहिंजे पूरी जीवन हुन सिंधियत लाइ जिते जिते हुनजी ज़रूरत पई आहे ॾिनी आहे, पर ॿोलीअ खे कीअं वधाइजे? उन ते मां चवां थो, राम जेठमलाणी चाहे त उहो सभिनी वॾनि शाहूकारनि सिंधियुनि खे इकठो करे सघंदो आहे, उन्हनि खां डोनेशन वठी सघंदो आहे, सिंधी इन काज़ लाइ डोनेशन सहयोग फाउंडेशन खे ॾियनि, जेके सिंधी सम्मेलन उन्हनि जेको थियो, मूंखे ॿियो सिंधी जीअं इम्प्रेस कयो श्रीचंद हिंदुजा, उन पंहिंजे पीउ जी ॻाल्हि ॿुधाई त चैरिटी में मुंहिंजो पीउ बिलीव कंदो, माना उहे हुन में गुण आहिनि, उहा लियाकत आहे। उहे भाउरनि में हूंदी, उहे जीन्स हूंदा, त यूसी अहिड़ा माण्हू जिन खे सिंधीअ ॿोलीअ लाइ प्यारु आहे ऐं जिन में उहो चैरिटीअ जो जुज़्बो आहे, त सिंधियुनि खे पैसा अणमया अथव साईं, सिंधियुनि पैसा ॾाढा कमाया। पैसा अणमया आहिनि, उहे जे गॾिजी, मां संतोष चवां, इहा हुते ताम चई ॻाल्हि त सिंधियुनि में ॿुधी आहे पर ॿधी न आहे। जंहिं ॾींहुं सिंधियुनि ॿधी कई न, ऐं राम जेठमलाणीअ ऐं राम जवराणीअ ॿिन्ही तय कयो त असांखे कुझु करिणो आहे। असांजे तय करण सां असीं पंहिंजे वितार जेको कुझु पैसे आहे, में वॾी ताक़त अथव। ॿुधो, मां हाणे ॿुधायां, मां थो चवां हिकिड़ो पैसा जेके आहिनि, अहिड़ो स्कूल खोलियो मुंबई या दिल्लीअ में, ॿिन्ही हंधि, जिन में तमामु अॼु सुठनि स्कूलनि जी तमामु ज़रूरत आहे। न स्कूल न उन सिंधीअ, उन में जे सिंधी न पढ़ींदव, सिंधी जेको पढ़ंदो तंहिंखे एडमिशन मिलंदी। त नवां नंढा नंढा ॿार जवान सिंधी पढ़ंदा, उन्हनि खे पंहिंजे सिंधी सभ्यता जी ख़बर पवंदी। हर साल सिंधी साहित्य में जेके किताब ठाहे लिखनि था उन्हनि खे इनाम ॾियो, ड्रामनि जी कॉम्पिटिशन, सिंधी ड्रामनि जी कॉम्पिटिशन कयो, उन्हनि खे इनाम ॾियो। ॾिसी हिमथायो, उहो पैसे सां थींदो आहे, पर छा आहे असां वटि छा सिंधी सम्मेलन थियो न, फॉलोअप एक्शन तमामु घटि आहे। इनखे विसारियो न, जेकी उते सोचो। न उहा तव्हांजी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, पैसे सां सभु कार्य थींदा, पर सुवालु आहे त असां वटि कार्यकर्ता, कमु करण वारा, उहा जज़्बात रखण वारा, उहो ख़्यालु रखण वारा किथे आहे, त उनखे उनजो भरपाउ कीअं थिए, उनजो इन हर इंसान पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे अॻियां अचे। तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो साईं। ॿुधो, तव्हां जहिड़ा माण्हू
सभु न आहिनि जिन खे उहो जज़्बो आहे शेवा करण जो, मञा थो, पर जे तव्हांखे पैसो आहे तव्हां MBA रखो न, हुनखे 20,000 पघार ॾियो, कमु चयोसि कीअं थो करे, ॾिसो उहे ख़त लिखंदो, उहो टाइप कंदो, सभु कंदो, सभिनी खां गजंदो, छा छा करिणो आहे, यू नीड असिस्टेंट्स। इट्स ओके, उहा राइट ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजे ऑफिस खे मज़बूत कयो, तव्हांखे फाउंडेशन तव्हां विधो आहे, तव्हां ऐं प्रेम लालवाणी जेको सिंधी सम्मेलन जे शुरू कयो, मां ॿिन्ही खे सलाम थो कयां, तव्हां तमामु महिरबानी। तव्हां हिकिड़ो ॿिज पोखियो आहे, पर इन ॿिज मां वण ठही सघंदो आहे, इहो तव्हां सम्झो, ऐं उहो वण ठाहिण वारो राम जेठमलाणी। पर इंसान जीवन में जेतिरो टाइम रहे थो पंहिंजो धंधो वापारु, पंहिंजे घर परिवार वग़ैरह खे, त उन सां बि निभाईंदे उहो ज़रूरी आहे, कर्म योगी थियणो आहे न साईं, कर्म त पंहिंजो करिणो आहे न। जे धर्म में एतिरो अक़ीदो आहे तव्हांजो ऐं तव्हांजी ख़्यालात एतिरी धर्मी आहे ऐं तव्हां साईंअ जे तरफ़ उन बंदगी कयो था, उन जे वेझो वञो था, उन जो असरु किथे बि तव्हांजे फिल्मुनि में नज़र न आयो। छो हर माण्हूअ जी शख़्सियत जो पहलू जेको आहे किथे न किथे झलक ईंदी आहे। तव्हां मुंहिंजा, मां फ़क़ीर जी राग ॻाया आहिनि, कातुन में राग ॻायो आहे न, फ़क़ीर उन राग जो मतिलबु छा आहे, उन राग खे तव्हां ॿुधंदव न त उन में सॼो उहो ई अथव, मालिक खे यादि कयो, सल्तनत में बि इहो राग हो, उन में बि इहो हो, त मालिक प्रभुअ खे न विसारियो, प्रभु तव्हां सां गॾु थींदो उन हिसाब। ऐं ॿियो ॾिसी मां एंटरटेनिंग पिक्चर ठाहियूं न, मैसेज ओरिएंटेड फिल्मूं जेके असां वटि सदाईं मैसेज इहो हूंदो आहे न त राइट इज़ मोर पावरफुल देन रॉन्ग, जेको इंसान सही आहे सच जी जीत थियणी आहे हमेशह, उहो हिकिड़ो मैसेज कॉमन आहे सदाईं हूंदो ई आहे फिल्म इंडस्ट्रीअ में। हुन में तू है कमाल मौला, तू है कमाल तेरी कुदरत। न ॾिसो, असांजूं जेके ॿियूं जातियूं आहिनि, ख़ासि करे असांजो जेको फोक संगीत आहे या असांजो जा गीत आहिनि, उन्हनि जी झलक हू सम्झो पंजाबी फिल्म काई ठहे थी त हू पंहिंजा उहे खणनि था पिया, पर असांजो किथे बि हिंदी फिल्मुनि में बि ईअं ॾिठो वियो आहे त जेको असांजो प्राचीन लोकगीत आहिनि या लोक संगीत आहे उन जाति जो, उहे खणनि था पिया, पर असां सिंधियुनि जो जेको एतिरो प्राचीन वरसो आहे उनखे किथे बि कंहिं फिल्म में सिंधी संगीत जा ट्यून्स त असां खया आहिनि, कीअं माना किथे कहिड़ी कहिड़ी फिल्म? घणी पिक्चरुनि में खया आहिनि, घणी पिक्चरुनि में खया आहिनि। तव्हांजे पंहिंजे फिल्मुनि में? हा हा। अच्छा, कहिड़ा ईअं थोरो मूंखे यादि न आहे। अच्छा, ओके, मूंखे चङी तरह यादि न, मतिलबु तव्हां उन लोक गीतनि खे ऐं लोक संगीत खे लोक संगीत ज़िंदा रखियो आहे पंहिंजे फिल्मुनि जे माध्यम सां। ट्यून सुनिया, लास्ट पिक्चर में बि मुंहिंजो हिकिड़ो संगीत जो ट्यून हो, मां हिनखे काजल खे वठी वियोसि पंहिंजे म्यूज़िक डायरेक्टर वटि, विजू शाह वटि, ऐं हुन ॿुधायोसि राग, हुन ते हुन ट्यून ठाहियो। तमामु सुठी ॻाल्हि आहे। पहिरीं पिक्चर जेका आई असांजी दिल भी तेरा हम भी तेरे, उनमें बि फोक ट्यून्स ते कल्याण जी सिंधी फोक ट्यून, सिंधी लोक गीतनि ते। उहो बॉम्बे टाकीज़ वारो दौरु, अशोक कुमार ऐं देवानंद ऐं दिलीप कुमार जो दौरु जेको हो, उन खां वठी अॼु ताईं तव्हां इंडस्ट्रीअ सां वाबस्ता आहियो, उन सां वास्तो रहियो आहे, कहिड़ो बदिलाव आयो आहे हिन लंबे दौर में? साईं, बदिलाव मेनली जेको आहे न सो डेडिकेशन में आहे। अॻे डेडिकेशन ॾाढी, अच्छा, हाणे बि आहे, चङा डेडिकेशन खां सवाइ सक्सेस तमामु ॾुखी आहे, पर उन ज़माने में हिक ॿिए सां गॾु बि हुआसीं चङी तरह। जीअं ॿुधायोमांव त उते स्टूडियो आहे बॉम्बे टाकीज़ में या गोरेगांव में, त ट्रेन में सफ़र कलाक कंदा हुआसीं, सभु गॾु हूंदा हुआसीं, हीरो बि गॾु, देवानंद बि गॾु, गुरुदत्त बि गॾु, राज खोसला बि गॾु, मां सभु असिस्टेंट, हे हो सभु हिकु ई कंपार्टमेंट, पंहिंजो परिवार वग़ैरह सम्झी करे तव्हांजो कल्याण जी भाई सां काफ़ी गहजो साईं ॿुधायोमांव, चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं जीअण बि हिकु सज़ा थी पवंदी आहे, कॾहिं कॾहिं मौत किस्तुनि में मारींदो आहे। बीमार रहंदो कल्याण जी भाई, तव्हां सां के उन पंहिंजो साईं मां ॿुधायांव न त हिनखे गैस ट्रबल हुई न, मूंखे त ईअं ख़बर पई कंहिं वक़्तु हुन पंहिंजो सॼो चए पियो मुंहिंजी सभु सक्सेस, मुंहिंजा सभु, उहो ई त चवां थो न, हा उहो ई मूंखे, मां केॾो वेठो हुआसि, गैस इहे जले वेठो, इन करे ॿाहिरि न वेंदो हो कॾहिं टूर वूअर ते, पोइ जॾहिं
तमामु थोरो फ़ाइदो पियुसि, न त हे सदाईं अनंद जी वेंदो, ॿाहिरि कल्याण जी कॾहिं न वेंदो हो। चङो गैस ॾाढी ट्रबल हुई। मुझे एक चाहिए यार अर्जुन मेरे को ये गैस ट्रबल इतना है, मैं मालिक को बोलता हूँ मेरे से बाजा ले ले भी मेरा, मगर ये मेरे को बीमारी से छुटकारा दे। इंसान बाजो तॾहिं माना सभु माना पंहिंजी पंहिंजे कला, पंहिंजी कला ॾियण लाइ तयारु हो। त दुख सुख दुनिया में आहिनि, पर पोइ हुनखे थोरो राहत मिली त उनखां पोइ ॿाहिरि बि वञणु शुरू थियो। दिलीप कुमार सां तव्हांजो वेझो तालुकात रहियो आहे, उन जा के अनुभव, उन सां के उहो ई चवां, दिलीप कुमार, मां ऐं कल्याण जी हिकिड़े ॾींहुं असां कल्याण जी रूम में वेठा हुआसीं, त दिलीप कुमार थो चए, दिलीप कुमार ते उन वक़्तु कारदार इनकम टैक्स में केस कयो हो, त दिलीप कुमार इनकम टैक्स जे मामलनि में ॾाढो दुखी हुयो वीचारो, पीस ऑफ माइंड हलियो वियो हुयुसि। त चए पियो आज मैंने यार एक कीड़ा देखा, वो दीवार पे चढ़ रहा था, तो मैं सोचा ये सारा कीड़ा भी मेरे से ज़्यादा सुखी है, इसको कोई फिक्र तो नहीं है, मेरे को इतनी फिक्र है। तो मां उन सोचो, मां चयो अॼु दिलीप कुमार जे पेरनि जे शूज़ में वेहण लाइ लखे करोड़े माण्हू सिकनि था, असां दिलीप कुमार थियूं, पर दिलीप कुमार वेचारो चए थो मां दुखी उहो बि दुखी आहे। त दुख कंहिंखे बि छॾण वारो न, साईं कंहिंखे दुख सुख छॾे हिते ई भोगणो आहे। तव्हांजे हिसाब सां कर्मनि जो लेखो आहे। आहे। एज यू सो सो शैल यू रीप। पुनर्जन्म में विश्वास रखो था? हिकु हिकु पुनर्जन्म में तव्हां विश्वास रखो था? 100%, 100%। मां त चवां थो इंसान जो सोल वरी ईंदो, कहिड़ो जनम वठंदो तव्हां, उहा उनखे ख़बर, हू छा कंदो, पर तव्हांखे मालिक ख़ुशि रखंदो। इहे न सम्झो कोई उत्तम आहे कोई नीच आहे, न, उत्तम नीच कोई कोन्हे। गुरु नानक चई वियो उत्तम नीच कोई कोन्हे। गुरु नानक जी ॿी हिकु वाणी ॿुधायांव, हुक्म जे अंदरि सभु को, ॿाहिरि हुकुम न को, नानक हुक्म जे बुझे सो मैं कहे न को। नानक चए थो सभु उनजे हुक्म जे अंदरि आहिनि, ऐं जेको इहा ॻाल्हि सम्झंदो उहो मां न चवंदो, मां ईगो सफ़ा कढी छॾियो। जेका अॼु जेकॾहिं तव्हां होशियारु आहियो, अॼुकल्ह राम जेठमलाणी जेकॾहिं अहिड़ो टैलेंटेड आहे, मालिक जी देन आहे। उहो साईं जी मां महिर हिकिड़ो पुछो राम खां, ट्रेन में वेठा पर इहा बि हिकु क़िस्मत आहे त राम जेठमलाणी एक्साइज़ में सर्विस करणु पिए वियो, ॿुधायो नौकरीअ जे लाइ पिए ॻोल्हा कई, ॿुधायो। ऐं उनखे तक़दीर जेका आहे लाभ में वठी आई, ॿुधायो, ऐं उनखे उहो त गॾियो हिकिड़ो ॿुढो वकील, चई यार इहा चुक न कजांइ रामा, ऐं हुनखे मगर उहा वेठी ॻाल्हि रही वियो। अॼु किथे पहुतो आहे साईं? पर हुनखे इहा लियाकत मालिक ॾिनी साईं, ॾियण वारो उहो आहे। कंहिंखे वधीक थो टैलेंट करे, कंहिंखे घटि थो ॾे, पर ॾियण वारो सभु उहो आहे, मालिक आहे। मुंहिंजो मालिक में अंधविश्वास अथव, छा असांजो पीउ आहे, जॾहिं पैदा उन कयो आहे, असांजो ख़्यालु कीअं रखंदो? न, इहो जीवन जो जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो त अक़ीदो वधे थो साईं में, उन हिसाब सां उहो आहे, ज़रूरी आहे। छाकाणि त जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो इंसान जो अकुलु वधे थो न, जीअं अकुलु वधंदुसि तीअं उनजो साईं में यादगार। साईं आइंस्टीन जेको हा न्यूटन छा चई वियो, वी आर ओनली पिकिंग पेबल्स ऑन द सी शोर, नॉलेज इज़ ओशन। माना अलाए छा आहे, मालिक अलाए, हीअ धरती हिकिड़ी डॉट आहे, यूनिवर्स में हिकु डॉट आहे, त हुन छा छा पैदा कयो आहे, हुन छा न कयो आहे, त उनजे बेअंत, उनजे अंत में केरु पढ़णु ॾुखियो आहे। तव्हां सॼी जीवन में हर फील्ड मां अनुभव हासिलु कयो आहे। चमक दमक फिल्म इंडस्ट्री जे जेको हिकिड़ो माण्हुनि जे ज़हन में जेको हुनजी तस्वीर आहे, ऐं उनखां पोइ तव्हां पंहिंजे निजी जीवन मां, पंहिंजे स्ट्रगल मां, ऐं हींअर हिन आध्यात्मिक हिन रोल मां घणो ई कुझु पातो आहे। उन जे आधार ते असांजे नौजवाननि जे लाइ मां चाहींदुसि कोई संदेश तव्हांजो। साईं नौजवाननि खे मां इहो ई चवंदुसि त 4 ॻाल्हियूं यादि रखो। जी। प्यार, कंहिंसां नफ़रत न कयो, सभ खे ठाहिण वारो उहो मालिक आहे, महिनत,
वर्क इज़ वर्शिप। जवानीअ में जेतिरी थी सघे महिनत कयो, महिनत जो फल तव्हांखे ज़रूरु मिलंदो। ऐं नियत ठाही, घमंड कॾहिं न कयो, किथे बि पहुचो तव्हांखे सक्सेस कहिड़ी मिले, चवंदा निवड़ी आहिनि, हलो। ॾुधे वधे पुटे वधे पर मने न वधे, बसि। उन मन में न वधे। वण में जीअं फल वधीक ईंदो आहे वधीक सुकंदो आहे। ऐं सब्र, सब्र जिनी जो सीर तीर न घुसे तिनी जा। तीर न घुसे तन जो। इहे 4 ॻाल्हियूं जे तव्हां में आहिनि, त कामयाबी तव्हांजी। तव्हांजी ज़िंदगी सफल आहे। इहा अर्जुन हिंगोराणी जी न, पर मालिक जी गारंटी अथव। सिंधी साहित्य, सिंधी ॿोलीअ लाइ बि कोई संदेश? उन लाइ साईं मां तव्हांखे चयो त जंहिंमें माउ ॾिनी मूंखे लोली, उहा मां कीअं विसारियां ॿोली। असांखे त माउ सिंधीअ में लोली ॾिनी, पर अॼु जे ॿारनि खे सिंधीअ में लोली माउ ॾे ई नथी। उहो त पहिरीं माउरुनि जो फर्ज़ु आहे त सिंधी पंहिंजे ॿारनि खे सेखारनि। ऐं तव्हांजे घर में हिकु घर में तव्हांजे घर में सिंधी ॻाल्हाई साईं वेंदी? मुंहिंजी माउ सिंधी न आहे न, हुनजे ॿारनि जी। मां मराठाणी सां शादी कई, उहा सिंधी में लोली उनखे सिंधी न सेखारी आहे तव्हां अञा ताईं? मां उन्हनि सिंधी सेखारण वारी माउ थींदी आहे न न, तव्हां पंहिंजे वाइफ खे? न, सिंधी सम्झी वेंदी आहे। उनखे मुंहिंजी माउ सेखारियो। जेसिताईं मुंहिंजी माउ जीअरी, तेसिताईं मुंहिंजी माउ जेके कमु करण वारियूं हूंदियूं न, उन्हनि खे सिंधी सेखारींदी, पर पाण मराठी ऐं हिंदी न सिखी। उहो ॻाल्हाए थी सिंधी में ई, उहो सभु सम्झी वेंदा आहिनि जी। चलो, इन करे मां चवां थो पहिरीं त उहो करिणो आहे। ॿियो जेको मां तव्हांखे चयो, सिंधी साहित्य खे, किताबनि खे इनाम ॾियो, ड्रामास खे इनाम ॾियो। ऐं पहिरीं त सिंधी शाहूकारनि खे इकठो कयो ऐं उन्हनि खे चयो त हे तव्हांखे करिणो आहे। बाक़ी पंहिंजे लेखे साईं केरु न ईंदो। इन्हनि खे मां चवां थो पहिरीं त तव्हांखे ऑफिस खपे। तव्हांजे ऑफिस में हिकिड़ो 20,000 वारो माण्हू कमु करे, जेको ख़त लिखे, हे करे हो करे, जेको बि चओ मिंट में करे। उन सां कमु वधंदो आहे। बाक़ी पैसो त साईं सिंधियुनि में ॾाढो आहे। उन्हनि खे राम चए न, राम गंढी छोड़ण में मास्टर अथव। तव्हां राम खे पकड़ियो ऐं उनखे आहे सिंधीअ लाइ। इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त अहिड़े इंसान खे सिंधी लाइ प्यारु आहे, सिंधियत लाइ प्यारु आहे। ऐं न रुगो होशियारु आहे, उहो तमामु नेक इंसान आहे। तमामु सही था चओ। बिल्कुलु राम जेठमलानी साहिब लाइ त सभिनी खे इहो ई क्लियर आहे त हू बिल्कुलु नेक इंसान आहे, सिंधियत जो सिपाही आहे, सिंधियत जो सूरवीर आहे। असां सां हमेशह कुल्हो कुल्हे में मिलाए बीठो आहे। तव्हां हिते पंहिंजा सुझाव ॾिना, पंहिंजा वीचार रखिया ऐं पंहिंजे जीवन जा आज़मूदा अनुभव ॿुधाया साईं जे तरफ़। हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवणु थो चाहियां साईं, त हे किताब मुंहिंजो जेको मां लिखियो आहे, मां न लिखियो आहे। अर्जुन हिंगोराणी केरु आहे? ॿुड़ी आहे। ही किताब भले लिखियो त आहे, आदेश उन साईंअ जो हुयो। उन आदेश खे मञी करे मालिक ॾिनी आहे। तव्हांखे ही किताब, ऐं हिन किताब खे मां चाहियां थो एॾी पब्लिसिटी ॾियो, छा हिन में लियाकत आहे। हे किताब जेको पढ़ंदो उनखे हिमत ईंदी मुक़ाबले करण जी जीवन सां। त हे किताब जेको बि मूंखे फ़ाइदो ईंदो मां सिंधी फाउंडेशन खे ॾींदुसि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे लाइ कुझु न खपे। अॼु साईं मूंखे एतिरो ॾिनो आहे, मां पंहिंजी दाल रोटी महिरबानी तव्हां हिते आया। वरी मौक़ो मिलियो त वरी तव्हां सां मुलाक़ात कबी, छो त जी भरियो न आहे, पर वक़्त जी तक़ाज़ा आहे। अॼु जो ही प्रोग्राम हिते असांखे ख़तमु करिणो थो पए। महिरबानी, धन्यवाद। तव्हांजी महिरबानी।